सभिनी दोस्तन के सलाम वालेकुम, भेनरन के सलाम वालेकुम, या अली मदद। अॼुकल्ह नौकरियूं त आम जाम लॻियूं पयूं आहिनि। तव्हां ॾिसो था पिया त सभु बेरोज़गार हूंदव। हाणे साईं अख़बार में इश्तिहार आयो, नौकरियुनि जो ॿ हमरा विया इंटरव्यू ॾियण। हिकिड़ो होशियार पढ़ियल लिखियल, ॿियो जेको हुजे सो ॼट, सॼी उमिरि हिननि वांगुरु कापी करे पढ़ियो। हाणे होशियार खां पुछा थो करे पियो, यार हाणे तूं त पढ़ियल लिखियल आहीं, तो कम कापी कई कोन्हे का, तूं जवाब ॾींदे मां छा कंदुमि? हुन चयोसि यार दिलि जाए कर, जेकॾहिं अॻु में मां वयुसि न ऐं मूंखां जेके सवाल पुछई जवाब ॿुधाईंदोमांइ, तूं बि वञी उहे ॾिजांइ। थियो बि ईअं त अॻु में होशियार वियो। हुन पुछा कयसि भई घणी तालीम अथई? चई साईं BA। चई ॿुधाए पाकिस्तान कॾहिं आज़ादु थियो? चई साईं जदोजहद त वॾे टाइम खां हले पई, पर 1947 में वजूद में अची वियो। चई हिंदुस्तान जो वज़ीर आज़म केरु आहे? चई साईं हूअं त केतिरा ई आया विया, पर हिन वक़्तु मिस्टर अटल बिहारी वाजपेयी साहब आहे। अचे टई जवाब हुनखे ॿुधाई। चई पहिरियों जवाब ॾिजांसि BA, ॿियो चइजांसि त जदोजहद त वॾे टाइम खां हले पई, 1947 में वजूद में अची वियोसि। टियों जवाब ॾिजांसि त साईं हूअं त केतिरा ई आया विया, पर हिन वक़्तु अटल बिहारी वाजपेयी साहब आहे। अंदरि वियो त हुनखे ख़बर ई न त को सुवाल ई चेंज थी वेंदा। सुवाल मट जीअं ई हमरा टपियो त हुन पुछा कयसि नालो छा अथई? चई BA। इंटरव्यू वठण वारो परेशान थी वियो। हुन चयो ठीकु आहे, पढ़ियल लिखियल माण्हू आहे, मतां शार्ट अल्फाज़नि में ॿुधाईंदो जे बख़्शली नालो हुजेसि, थी सघे थो पियो न साईं। चई पुट कॾहिं ॼाओ हे? चई जदोजहद त वॾे टाइम खां पई हले, 1947 में वजूद में अची वियोसि मां। पीउ केरु अथई? चई हूअं त केतिरा ई आया विया, पर हिन वक़्तु अटल बिहारी वाजपेयी साहब आहे।